खायल हुजे कमत खायल हुजे फुटी चूंडण जहिड़ी आहे चूंडा बि हलन पिया पाणी चढ़ी आयो बंद बधासी वॾियूं ख़लकूं हुते हुजनि पाणी चढ़े पियो तो मुंहिंजो बाबा साईं मरहूं अल्लाह जन्नत नसीब करे उन्हनि खे सुबुह जे टाइम ते क़ुर शरीफ़ खणी बंद ते पढ़नि पिया त मुंहिंजो मामू वञी पुठियां हथ रखीसि कुल्हे ते बाबा जो नालो हो नसरुल्ला खान तो बाबा जे हथ ते कुल्हे ते हथ रखी चए नसरुल्ला खान कोडर खण बंद खे क़ुर कोन बचाईंदो अफोण ॿुधी विया जा असां अञा इन शइ में फाथा पिया आहियूं अलाह मालिक अलाह भाड़ियुनि जो बेहिमतनि जो साथ कोन ॾिनो असां तव्हांखे सोचणो पवंदो हुन जे लाइ ही कचहरियूं मज़े वठण लाइ कोन्हे कुछ समझण लाइ हाणे कुछ करण लाइ जॾहिं वो मरीज़ जो आख़िरी स्टेज अची वियो आहे न त पोइ वञी यासीन सगोरी पढ़बी आहे डॉक्टर जो ऑपरेशन पर सिंध कुदरत हिनखे उन हिसाब सां ठाहियो आहे जो हीअ अॼु ताईं खुटी कोन्हे पर जेके मुंहिंजो चाचा चवंदो त जंहिं ज़मीन पंहिंजा धणी तॾहिं मटाईंदी आहे जॾहिं ज़मीन जो कदुरदान खुटी वेंदा जॾहिं हुन ज़मीन जी इज़त रिस्पेक्ट करण छॾे ॾिबी आहे हुनजी वाहर वसीलो करण छॾे ॾिबो आहे त धरतियूं पंहिंजा धणी मटाईंदियूं पाण खां पुछूं किथे असां धरती जी वाहर वसीलो घटाए त कोन पिया वञूं मां हाणे अगरि अॻिए हफ़्ते में केटी बंदर वियुसि मूं कॾहिं कोन ॾिठो केटी बंदर मूं त केटी बंदर वियुसि पुछा कई त हिते कहिड़ियूं कहिड़ियूं ज़ातियूं रहनि थियूं ॿुधायूं मुंहिंजो को ॿाहिरियों माण्हू चयोसि 3 महीननि खां हिकिड़े पठाण अकेले पठाण केटी बंदर ते होटल खोलियो आहे हिकिड़ो सो बि लॾे आयो आहे 12 बचे ऐं हैरान थी वियुसि त पूरे केटी बंदर में इहो मुसीबत उते बि पहुती आहे मूं उन्हनि खे चयो त मुंहिंजो भला न कंहिंखे भितर हणो न कंहिंखे बंदूक हणो न कंहिंखे चंबो हणो न कंहिंखे भूंडो ॾियो हिकिड़ो कमु आहे गैरत जो जेकॾहिं करे सघिजे इनखे मुंहिंजो तव्हां सिंध जो दुश्मन सम्झो था चयोसि हा मुंहिंजो सिंध मां आहे चयो हा मुंहिंजो भला मां जे दुश्मन खे ठाकुर पाइबो चयो न मुंहिंजो गैरत जो मुज़ाहिरो कयो त हुन सां समाजी ऐं मुआशी बाइकाट कयो चाह न पियो एतिरो त कयो हीअ अॼु क़ाइम साईं प्रोग्राम रखियो आहे नारा बि लॻनि था तुंहिंजो देश मुंहिंजो देश सिंध घुरे थी आज़ादी हितां केतिरा जमालियूं हथ खणनि जेके धारे सां तालुक रखनि था या कोन था रखनि जेके धारियुनि सां तालुक नथा रखनि सिंध दुश्मन सां खाइनि पिया कोन था पर उहे त हथ मथे खणनि 1 2 3 4 10 12 15 20 25 सभिनि खे न खणायो ईमानदारी कयो सच ॻाल्हाइजो छो त सिंध जी ॻाल्हि आहे सिंध ॿुधे थी सिंध सम्झे थी सिंध पुॼाए थी सिंध मुनाफ़िक़त खे बि मुनाफ़िक़ खे सुञाणे थी भाड़ीअ खे बि सुञाणे थी सिंध पंहिंजे पुटनि खे बि सुञाणे थी सूअर जे पुटनि खे बि सुञाणे थी अध खां वधीक माण्हू सिंध दुश्मन सां समाजी मुआशी तालुक रखनि था कंहिंखां का गोली कोन थी घुरिजे कंहिंखां भितर कोन थो घुरिजे एतिरो त कयो सिंध सां इश्क जी तक़ाज़ा आहे त सिंध जे दुश्मन सां बाइकाट त कयो न ही त तव्हांजो पंहिंजो जमहूरी हक़ आहे न खीसे मां पैसा वठी 30 रुपया छो था ॾियो कंहिं धारे खे पहिरियों स्टेप आहे ऐं हिकिड़े नज़म थो ॿुधायां वधीक टाइम कीअं वठां ही पिचकार पाण अगर ॻाल्हि की तो पाण जॾहिं कचहरी कयो जो मक़सद सवाब न जेको सवाब मुल्ले मुक़रर कयो आहे सवाब जो मतिलब है नफ़ो असां नफ़े लाइ ज़रूर वेठा पर मुल्ले सवाब जी का शिकिल कान ॾिनी आहे असां ही जेका कचहरी कयूं पिया ही जेको सवाब सम्झूं था उहा आहे पंहिंजे हक़नि पंहिंजे महरूमनि जी ख़बर वारी पंहिंजे सिंध जी वारसी ऐं वारसी जो पहिरियों तरीक़ो 16 अगस्त तो इहो शुरूआत कयो ऐं वाइदो कयो एतिरो त वाइदो कंदो मूंखे उमेद आहे
अज खां पोइ धारे सां मुकम्मल समाजी मुआशी बाइकाट करणो आहे। जंहिंखे करणो आहे सिंध जो कसम आहे सच ते हथ खणे, सिंध जा पुट हथ खणे बीहनि, जेके नथा खणनि ॿुधाए छॾींदा। अब गवाह रहिजो जिन हथ नाहिनि खया, जिन खया आहिनि उन्हनि वाइदो कयो आहे त समाजी मुआशी बाइकाट सिंध दुश्मन सां कबो, ऐं पोइ मुनाफ़िक केरु न थींदो। मां 10 साल आहे मां साख खणंदुसि, मां मुंहिंजी फैमिली कंहिंजे चाह धारे जी कोन कंदा। इश्क जो नंढड़ो इम्तिहान आहे, इन इश्क मां पास थियो पोइ नारा लॻंदा नारानीअ जा। हवालनि ते ईअं कोन थींदो कमु, रुगो बस साल बदिलियो आहे न लेकिन हाल बदिलियो आहे। ऐं न्यू ईयर जे बारे में ॻाल्हि साॻी आहे जहिड़ो 31 दिसंबर ते 1 जनवरी, फ़र्क़ु कुझु कोन्हे को। पर हिकिड़ी नज़म जंहिं ते मां तव्हांखे ॿुधायां त साल बदिलजनि था, बल्ब ॿरनि था, मुबारकूं थियनि थियूं, अलाए छाजी। असांजी सिंध, असांजा हालात, असांजी क़ौम जा हालात जेसीं ताईं तब्दील नथा थियनि असां ते जश्न हराम हुजणु खपनि। असांजी गैरत जो तक़ाज़ा इहो हुअणु खपे जेसिताईं असांजी क़ौम पंहिंजे पेरनि ते बीहे, पंहिंजे दगनि खे, पंहिंजे हक़नि खे, पंहिंजे सिंध खे सुञाणे, उन खां पोइ जश्न कंदासीं। अखियुनि जा पोइ अखियुनि सां मेल थींदा, तॾहिं गुलशन में गुलरा बेल थींदा, अखियुनि सां पोइ अखियुनि जा मेल थींदा। ग़ुलामीअ में मही गिह कीअं खावां, किथां सुरमा फणियूं ऐं तेल थींदा। तॾहिं सीधूं लॼूं कोई लुटींदो, त धरती धणी छो न धाड़े न थींदा। त रुगो बस साल बदिलियो आहे न लेकिन हाल बदिलियो आहे। उहे ई सूर सिंधड़ीअ ते, उहे ई सूर सिंधड़ीअ खे, ज़ख़्म भरपूर सिंधड़ीअ खे, ग़रीबनि जी बुरी हालत चङो कपिड़ो न साबित छित। ग़रीबनि जी बुरी हालत चङो कपिड़ो न साबित छित। बचे ॿारे कमाइनि तब न घर जी थी सघे पूरत। बचे ॿारे कमाइनि तब न थी घर जी सघे पूरत। कॾहिं आहे कॾहिं कान्हे, जे आहे तब रुखी मानी। अंगोशो ऐं गंजी साॻी छिनल गहले जुती साॻी। न बाबे ट्वाल बदिलियो आहे, रुगो बस साल बदिलियो आहे, न लेकिन हाल बदिलियो आहे। उहाई आ कुल्हे को डर, उहाई आ कुल्हे को डर, वही लोढ़ो छिनल छप्पर। वही आ कुल्हे को डर, वही लोढ़ो छिनल छप्पर। अञा वरतो नथो थिए दर, अञा ताईं खड़ खे ढींगर। अञा झोली खटोलो आ, अञा खैरात लोलो आ। अञा ताईं पिन जा कपड़ा पाए जीजा संदस बछड़ा। अञा ताईं निंड काणी आ, अञा ताईं निंड काणी आ। जॾहिं खां धी सामाणी आ, अञा राकास गुरबत जो, अञा ताईं राज ज़िल्लत जो। किथे जंजाल बदिलियो आहे, रुगो बस साल बदिलियो आहे, न लेकिन हाल बदिलियो आहे। अञा ताईं वाड़ बकरियुनि जी, अञा ताईं वाड़ बकरियुनि जी त बगड़नि जे हवाले आहे। अञा ताईं खीर ते चौकी त ॿिलनि जे ई नाले आहे। अञा ताईं वाड़ बकरियुनि जी त बगड़नि जे हवाले आहे। अञा ताईं खीर ते चौकी त ॿिलनि जे ई नाले आहे। अञा स्कूल होता कूं, अञा भांडा, अञा वाड़ा। अञा स्कूल होता कूं, अञा भांडा, अञा वाड़ा। अञा उस्ताद गैर हाज़िर, जिते जहालत पई हणे ताड़ा। वही आबाद हो तारा, जिते सुल्फियूं, जिते नारा। झुकाए सिर ॾिठम बीठल वॾनि पटकन पगुन वारा। न जाहिल हाल बदिलियो आहे, रुगो बस साल बदिलियो आहे, न लेकिन हाल बदिलियो आहे। अञा ताईं मुसलमानी जी सनद आहे मुले हथ में, अञा ताईं मुसलमानी जी सनद आहे मुले हथ में। उमाणे जंहिंखे दोज़ख में, उमाणे जंहिंखे जन्नत में। आ अंदाज़े हुक्मरानी, अञा ताईं त तुरखानी। आ अंदाज़े हुक्मरानी, अञा ताईं त तुरखानी। रंगीले शाह जा पुणर, अञा ताईं बि क़ाबिज़।
रंगीले शाह जा पोयर अञा ताईं बि काबिज़ आहिनि, उन्हनि जा अहमकाना फ़ैसिला सिंधड़ीअ ते नाफ़िज़ आहिनि। उहे गुरबत, उहे गुरबत, उहे फुरलुट अञा जारी, असां ॼण त तातारी। न तन अफ़ाल बदिलियो आहे, रुगो बसाल बदिलियो आहे, लेकिन हाल बदिलियो आहे। ऐं असां सपना ॾिठा आहिनि, असां सपना ॾिठा आहिनि जेके ॾाढा मिठा आहिनि। उहे आबाद सिंधड़ीअ जा ऐं सुहिणी शाद सिंधड़ीअ जा, ग़ुलामी गैर वारीअ खां सफ़ा आज़ाद सिंधड़ीअ जा, जिते नफ़रत न बेईमानी मोहब्बत जी फरावानी, जिते हर बार पढ़णो आहे, जिते हर बार पढ़णो आहे, न को लाचार रहणो आहे, जिते होलियूं ऐं ईदूं बिना तफ़रीक गॾु थींदियूं, सिंधू भरपूर वहणो आहे, सलो सावो न सुकणो आहे, दिवाई साभियां थींदा, लही दुख सूर सभु वेंदा, समूरो समूरो सत ॾियणो आहे, जे घुरबो रत ॾियणो आहे, न मुही ख़्याल बदिलियो आहे, रुगो बसाल बदिलियो आहे। यानी चवण जो जेको मक़सदु हो असांजी सिंध सदियूं त छॾियो, भला जेके खोड़ अहिड़ा माण्हू हूंदा जेके विरहाङे खां पोइ पैदा थिया या विरहाङे वक़्तु पैदा थियल हा, हिननि 73 सालनि में बि का ख़ासि सिंध में तब्दीली कोन आई आहे, बल्कि कुझु सालनि खां हिकिड़ी अहिड़ी माठार पैदा थी आहे। असां खोड़ दफ़ा इहे ॻाल्हियूं करे चुका आहियूं त असां खां शऊर फुरण जे लाइ जेके बि तरीक़ा आज़माया विया आहिनि, उन में तालीम, रोज़गार, धाड़ियल कल्चर, ये सभु इन करे पैदा कया विया त जीअं हीअ क़ौम हिकु आंदर हिसनि में विरहायल हुजे। दुनिया जे वॾेरनि दुनिया खे त 8 हिसनि में विरहायो, ऐं हीउ मुल्क जंहिं मुल्क में पाण रहूं था उहो टी दुनिया में आहे, पर हिन मुल्क में सिंधी माण्हू वरी टी दुनिया में आहे। यानी काइनात जे वॾेरनि दुनिया खे 3 हिसनि में विरहायो आहे, हिन मुल्क जे वॾेरनि सिंध खे टी दुनिया में रखी छॾियो आहे। यानी असां 6 दुनिया में आहियूं, सॼे मुल्क खे तातींदड़ हीअ सिंध, जेके गूगल इस्तेमालु कंदा हूंदा दोस्त, उहे ॾिसनि तो 50 खां 60% सिंध में रहंदड़ माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी था गुज़ारिन। 14.5 करोड़ पाकिस्तान खे तातींदड़ ही सूबो 2.5 करोड़ माण्हू, 2 खां 2.5 करोड़ माण्हू जा गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी था गुज़ारिन। न सुठी सिहत, न सुठी तालीम, न बहितर रोज़गार। ऐं दफ़े कराची में औरंगी जे इलाइक़े में जेके इंडस्ट्रियूं आहिनि, फैक्ट्रियूं आहिनि, उते लॻल हूं, उन्हनि जे मज़दूरनि सां कचहरी थी। हिकिड़ा नौकरी में लॻल आहिनि 17,000 ते, हिकिड़ा नौकरी जी कोशिश में हुआ, उन मां खोड़ माण्हू नौजवान छोकिरा अहिड़ा मिलिया जेके ग्रेजुएट हुआ, सिंधी में चवंदा 14 जा पढ़ियल आहे। ग्रेजुएट छोकिरा 17,000 रुपए जी नौकरी लाइ उते परेशान आहिनि। ऐं मूं जेका ॻाल्हि कई त अॼु जेके नौकरी ॾिनी वई आहे दिसंबर में, विंटर पास आहे ऐं फाटा जो पछाण आहे, केरु रोकींदो हिनखे? असांखे सभ खां अॻु में पंहिंजो मक़सदु साबित करणो पवंदो या सोचणो पवंदो असां चाहियूं छा था करणु। जीअं मिसाल जे पाण घरो ॻाल्हि कई त भई अॼु राति आया आहियूं मज़ो वठणु, कचहरी ॿुधणु या सम्झणु, असांखे तय करणो पवंदो अॼु त असां अॼु आया छा लाइ। जेकर हिन आसिरे ते आया आहियूं त मज़ो वठंदासीं त पोइ जेके मज़े वठण वारा सोचंदे हंधि भेड़ा थिया, पोइ त फ़ाइदो कोन्हे। पर जेकर इहो सोच खणी आया आहियूं त कुझु सम्झी वञूं यार त हीउ ज़बरदस्त आहे। छो त जेकर अॼु थोरो घणो जेको असां सम्झंदासीं न, उहो सुभाणे असांजे मुस्तक़बिल लाइ बहितर थींदो। जेकर नथा सम्झूं त पोइ सभिनि जो अला भाई तव्हांजो त मुंहिंजो।
असां चाहियूं था छो न अहिड़ो सथ को सिटजे खणी, छो न अहिड़ो सथ को सिटजे खणी ऐं ज़ुल्मतुनि खे पाड़ खां पटिजे खणी। ऐं क़ौम जो वेसाह जंहिं घायल कयो, अरगोन ऐं तुरखान जीअं फैलियो फुरियो ऐं पाण खे पुट सिंध जो जंहिं वा चयो, नक तंहिंजो अख खां कटिजे खणी ऐं ज़ुल्मतुनि खे पाड़ खां पटिजे खणी। ऐं केसी ताईं कंध खे लाड़े हलूं, केसी क़िस्मत ते रुगो भाड़े हलूं, बदनसीबियूं बाह ॾेई साड़े हलूं, खॾ खोटे बुज़दिली लटिजे खणी ऐं ज़ुल्मतुनि खे पाड़ खां पटिजे खणी। ऐं जेसी पापिन खे पॻूं पाराए पियूं, जेसी पापिन खे पॻूं पाराए पियूं, मीर पीरन खे कुटियूं खाराए पियूं, ख़ुशि नसीबियूं तेसी पियूं हाराए पियूं, कुझु न थींदो भल टकर टुकजे खणी ऐं हल्त दर दर खे हली खिड़काइजे। सिंध जो पुटु केरु वा ॻाल्हाइजे, नाव लिखिजे ऐं डिबाई लिखाइजे, आज पंहिंजो ॿिज पोइ छटिजे खणी ऐं ज़ुल्मतुनि खे पाड़ खां पटिजे खणी। मूं अॻे हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो हो त हिकिड़ी माई आई पाकिस्तान में ऐं ख़ुशूसन सिंध जो शहर शहर कचो पको घुमी ऐं मोदी वञी अहिड़ो किताबु लिखियईं। उन किताब जो नालो मूंखे अंदाज़ो इहो त उन किताब जो नालो इन वेट ऑफ गॉड, यानी ख़ुदा जे इंतज़ार। उन किताब में उन माई लिखियो त आउं जॾहिं सिंध वियसि, कचे में पके में माण्हुनि जा छपर मपर ठहियल आहे पिया, पर को काकूस बि ठहियल कोन आहे। दर ते ढगनि जो जोड़ो भली मैं ॿियो माल ॿधो पियो। मां हुनखे चवां त ही मैं घणे जी ढगा घणे जा ॿुधाइनि भाई लख जो ही ॾेढ जो, त पूछो काकूस छो नथा ठाराए छॾियो? चए अलाह मालिक आहे। छपर पिया चिमन हिनखे ठाहे छॾियो, चए अलाह मालिक आहे। जेसी ताईं तो उन्होंने किताब लिखो इन वेट ऑफ गॉड, ख़ुदा जे इंतज़ार में। तो जेकॾहिं पाण मथां कंदासीं ख़ुदा जो इंतज़ार, त अलाह जा बि हथ नितल थो भाॼनि मां। अलाह जेको क़ुरान में चयो त जा क़ौम पंहिंजी हालत तब्दील करण लाइ कुझु नथी करे, त मां ख़ुदा बि कुझु कोन कंदुसि। त पोइ अचो त पाण फ़ैसिलो करियूं त पंहिंजी हालत तब्दील करणी आहे या कोन करणी आहे, या रुगो नारनि में निहाल थियणो आहे। मुझे ख्याल में रुगो नारनि में निहाल थियण जो वक़्तु कोन्हे, हाणे असांखे अमली तौरु कुझु न कुझु करिणो पवंदो। ऐं अमली तौरु ईअं करिणो पवंदो कि ॾाहे चयो आहे न त लठ बि मरे ऐं नांग बि, लठ बि बचे ऐं नांग बि मरे। असां था चऊं नांग मरे न मरे, पर लठ भॻे त दुनिया ॾिसे त धक भलो आयो हुई, पोइ खणी भले घुसी वियो। असां वटि स्ट्रेटेजियूं चेंज कयो, तरीक़ा तब्दील कयो। असांजे लाइ हींअर अहम शइ आहे, सभु खां अहम शइ ॿ शयूं आहिनि मुंहिंजे नज़र में जेके सिंधी माण्हुनि खे उन ते वधीक गौर करणु खपे। हिकिड़ी एजुकेशन, ॿी इकोनॉमी, माना रोज़गार। असांजे घर में भले ठिकर पिया वॼनि, पर चवंदासीं त मां मूंखां सब्ज़ी विकिणी कान थींदी, पर उहे जेके ॿाहिरां अचनि था न किचिरे तां कागज़ मेड़े करोड़पति थी विया आहिस्ते आहिस्ते। उस कराची में जेको शाही सैयद सेनेटर बि रहियो अथव, चवंदा हू पहिरें टैक्सी हलाईंदो पराई अखियुनि जे आॾो, ऐं वरी किथे वञी पहुता। असांखे ॿिनि शयुनि खे फोकस करणो पवंदो, उन ते गौर करणो पवंदो, उन ते सम्झणो पवंदो। हिकिड़ी असांजी तालीम बि अहिड़ी जंहिंमें काफ़ी न हुजे, फैसला करणा पवंदा थोड़ा सख़्त। ऐं अक्सर दोस्तनि खे चवंदा हिकिड़ो पन्नो खणो ऐं विच ते लीक हणो, ॿ पासा ठहंदा पने जा। पाण खां मथे लिखोसि गैरतमंद हिकिड़े पासे, ॿिए लिखोसि बेगैरत, ऐं पाण खां पुछो मां कहिड़े पासे आहियां। पोइ हुन पासे पाण खे लिखी छॾियो। जे गैरतमंद लिखाईंदो त पोइ तव्हां ते जेके लवाज़मात थियनि था उन्हनि ते अमल कयो। जेकॾहिं ॿिए पासे था लिखो त वधीक पाण ॼाणो, पर फ़ैसिलो ईअं करणो पवंदो, हूअं न। हीउ जेको असां इन वेट ऑफ गॉड वारे मरहले में आहियूं, ख़ुदा जे इंतज़ार में नतीजा कोन वठी सघंदासीं। पाण वरी वरी कोन ॼमंदासीं, जेको ॼावासीं हाणे ॼावासीं। सो पंहिंजी सिंध बचाइण लाइ, पंहिंजो ईंदड़ नस्ल बचाइण लाइ
असांखे कुछ तब्दील मटाए फैसला करना पवंदा। बाबा साईं मूं नंढड़ा ॿाहिरि हुआ मुंहिंजा, सो मूं पढ़ाइण ते चाहियो ॿाहिरनि खे, तो बाबा वरी अची वियो कंहिं मुल्ले जे चकर में। तो बाबा चयो पढ़ाई कान्हे करणी, अंग्रेजी कान्हे करणी, मूंखे पंहिंजे पुटनि खे मौलवी ठाहिणो आहे, हाफ़िज़ ठाहिणो आहे। मूंखे इहा घरां ख़बर पई, अमड़ ॿुधायो। मुंहिंजो हाणे बाबा खे कीअं छा कयां, कीअं कयां, काॾे वञा। मां वियुसि बनी ते, बाबा जी ख़बर पई ज़मीन ते वियो हुते वेठो आहे। वियुसि हारी वेठो हुजे, हारी खे अख में तूं हितां उथ, छो त मूं ॾिठो पियो न हारीअ साम्हूं बाबा बेइज़ती करे पट ॻोल्हे इज़त न रहंदी। तो हारी खे त मूं खिसकाए छॾियो। हाणे मूंखे हुजनि पंहिंजे भाइरनि खे पढ़ाइण लाइ सुठे स्कूल में, ऐं मूं ॿुधी त बाबा खे शौक़ु मुल्लो या हाफ़िज़ करण वारे पासे। हारी त वियो हलियो, मूं बाबा खां पुछियो बाबा त हीअ ॻाल्हि मूं ॿुधी आहे। बाबा चयो हा मां हाफ़िज़ करण थो चाहियां, ॿिन्ही भाइर ॿ भाइर में नंढा। मुंहिंजो छो चई हिकिड़ो हाफ़िज़ 70 माण्हुनि खे छॾाईंदो आहे, मुंहिंजो ॿ ॼणा त 140 माण्हुनि खे छॾाईंदासीं। बिल्कुलु मुंहिंजो पंहिंजी आका में 140 हा नी कोन खुटी पिया त मूं कंहिंखे छॾाईंदासीं। मतिलबु हुते घणा थी विया न, पाण हरू भरू पाड़े पिया थोरा कंदासीं, फ़ाइदो कहिड़ो। छा थो चई मतिलबु छा आहे तुंहिंजो? मुंहिंजो मतिलबु इहो आहे त हिकिड़े में कमु थी वञे त उहो 70 छॾाए वेंदो। हिकिड़े खे लाइन मटायूंसि था, पोइ 2 मिंट खां पोइ आऊं अॻिते वियुसि, बाबा पुछां बाबा जे हथ में जूतो हो, हू त वठिड़ो हो। तो मुंहिंजो चवण जो मक़सदु बाबा खे मूं सलाह ॾिनी त भई हिकिड़े खे त गुनाहगार कयूं न, जो सुभाणे ॾोह त लाहे सघे जेको हाफ़िज़ थींदो। सो चवण जो मक़सदु आहे असां आसरण में न हाणे पाण खे लाइन थोरी तब्दील करणी पवंदी, कुछ लाइन तब्दील करनी पवंदी। पंहिंजे सोचुनि जा अंदाज़, पंहिंजा फ़ैसिला कुछ तब्दील करना पवंदा। उहे फ़ैसिला करना पवंदा जिन सां नतीजा मिलनि, जिन सां असां चाहियूं था त असांजो नौजवान सीट ते वेहे, ऑफिसर थिए, बहितरीन ऑफिसर थिए। कहिड़ो माउ पीउ चाहींदो त मुंहिंजे पुट जो लाश घर अचे? को कोन चाहींदो। बल्कि बाबा अम्मा जी ख्वाहिश हुई त मुंहिंजो पुटु ऑफिसर थी गाॾी हलाए, AC थिए, DC थिए, SP थिए। सो असांखे हाणे इन शइ ते सोचणो पवंदो। अलाह ताला वधीक ख़ुशि करे। ऐं दोस्त अची विया, घणो टाइम थी वियो, गाह तस्लीम करणी आहे। ऐं हिकिड़ी बि नज़म ॿुधायांव थो, कावड़ में लिखियल आहे, तव्हांखे ॾुखी लॻे त खणी ॿियो दफ़ो न सॾींदो। हू जॾहिं माण्हू पंहिंजे औलाद सां प्यार कंदो आहे त उन्हनि खे छिड़प ॾींदो आहे, हा न भाउ? उन छिड़प में का नफ़रत कान हूंदी आहे। तो आऊं चवां थो तव्हांखे हितां जे जमालनि खे जेके वेठा छॾिया वेठा आहिनि, जमालनि सां गॾु ॿिया बि त हूंदा, पर काइम टीम खे बि आहे सम्झाइणी अची वेंदी। जेको औलाद कोन सम्झंदो आहे उनखे सम्झाए तंग थींदो, मां छा चवंदो आहे। तो मां बि कंहिं हिन मौज में भई नज़म लिखी छॾी, तो न्याज़ साईं में वेठा आहिनि, आऊं चवां थो भला इहा नज़म ॿुधाए छॾियां तव्हांखे। उथी पोइ पाण बदिलायो, माइट जी नसीहत दबा, पाण मटा नथो मटाए, उथी पोइ पाण बदिलायो, पोइ हिते न त धूड़ पिया पाए। उथी पोइ पाण बदिलायो, हिते न त धूड़ पिया पायो, ऐं अखियूं पूरे सुतल आहियो। अखियूं पूरे सुतल आहियो, गहर कहिड़ी वतल आहियो, रुगो बस बब भरणो आहे, न ॿियो को कमु करणो आहे। रुगो बस बब भरणो आहे, न ॿियो को कमु करणो आहे। वहे ऐं वापरे छा पियो, लहे ऐं उभरे छा पियो, दुनिया चंड ते पुगी आहे, अव्हां खे निंड रुगी आहे। अलाए कहिड़ो रखियो रायो, उथी पोइ पाण बदिलायो, हिते न त धूड़ पिया पायो।
कमाइण खां घणा ख़र्चा कमाइण खां घणा ख़र्चा सॼो ॾींहुं भोग ऐं चर्चा ॾहे सर मुड़ुस केॾो आहे कमाइण खां अङूठो आहे ॾिसे को रश होटल ते हुजे ॼण मुल्क मोकल ते होॾा घर में अचो न आहे ॿाहिरि रहियसि सर आहे लक्षण कहिड़ो आहे सम्झायो उथी पोइ पाण बदिलायो ऐं ॿिली का कुझु कयो गणती ॿिली का कुझु कयो गणती जो सूरनि में अथो धरती ॾिसो धारिया किथां आया उन्हनि हिकु घर अची ठाहिया ऐं कब्ज़ा बि जमाए विया वरी मिल्कियत बि ठाहे विया उन्होंने तो घर अची ठाहिया ऐं कब्ज़ा भी जमाए विया वो जेका सिंध जी मिल्कियत उहा भी ॼण त ॿियनि जे हथ पटे पिया वात वाझायो ऐं अचनि ॾोकड़ ॿ हथ में पवनि था मिर्च ॼण बुत में अचनि ॾोकड़ ॿ हथ में पवनि था मिर्च ॼण बुत में न पट ते पेर रखणो आहे उन्हनि जो बुंड पटणो आहे खणी छोरो हुजे माई वञे ॾोकड़ सभई खाई ॿ टे ॾींहं लही त थी वेंदी ऐं राहत रूह खे ईंदी ॾिसण में जाम ई आयो उथी पोइ पाण बदिलायो हिते न त धूड़ पिया पायो ऐं कोई कमु ॿियो बि करणो आहे रुगो मरणो ऐं पढ़णो छा ॼणियो हिकु माउ बेशक आहे ॿियो धरतीअ जो हक़ आहे ॿिन्ही लाइ सोच लोच कबी उन्हनि जी लज बि रखबी को लोफर बद नज़र बणबो त पादर बूथ में हणबो जे गैरत मन था सॾरायो उथी पोइ पाण बदिलायो हिते न त धूड़ पिया पायो कॾहिं पीरनि वज़ीरनि जे कॾहिं मीरनि वज़ीरनि जे कॾहिं पोयां त पीरनि जे माइनि सूधा मज़ारनि ते कॾहिं ऊंधा उतारनि ते अड़ियल अंधनि नकीदनि ते चढ़ी अथव दज़ दीदनि ते इहो जे हाल ईअं रहंदो अंधी जंट पियो हलंदो ख़ुदा ख़ुदि पाण फरमायो उथी पोइ पाण बदिलायो हिते न त धूड़ पिया पायो ऐं मरी हुअईं बि वञिणो आहे क़बर में नेठि पवणो आहे अदा किरदार वेड़ो कर फ़ख़ुर जंहिं ते करई पोयां अमर जो कर्ज़ लाहे वन जा पीतई थन मलाए वन जॾहिं खां सम्झ ई आई डिबाई निंड वई जाई तॾहिं थम सिंध खे ॻायो उथी पोइ पाण बदिलायो हिते न त धूड़ अल्लाह ताला सभिनी ख़ुशि करे वॾी महिरबानी ख़ुशि जो आभार